कंदकोट में इलेक्शन कमीशन के 4 मुलाजमन जा संदन ऑफिस में लाश हथ कमीशन के मुलाजिम माजिद हुसैन खालदी, मुश्ताक मक्सी, गुलाम फरीद और अब्दुल रऊफ जा लाश जिले काउंसिल के ऑफिस में मिलिया। मर्द अस्पताल मुंतकिल। चीफ इलेक्शन कमिश्नर सूबाई इलेक्शन कमिश्नर पारां अफ़सोस जो इज़हार। जांच जो हुकुम। डीसी अमीर फज़ल चयो आहे त शुरुआती जांच में मुलाजमन जो मौत गैस जी लीक थियण सबब मालूम थी रहियो आहे। वधीक पोस्टमार्टम बाद ख़बर पवंदी। इलेक्शन कमीशन जा 4 मुलाजिम पुरअसरार नमूने फौत थी विया आहिनि। ज़िले काउंसिल में इलेक्शन कमीशन जा 4 मुलाजिम पुरअसरार नमूने फौत थी विया आहिनि, जिन जा लाश अस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। डेटा एंट्री ऑफिसर माजिद हुसैन खालदी, मुश्ताक अहमद मक्सी, डेटा एंट्री ऑफिसर गुलाम फरीद ऐं सब असिस्टेंट अब्दुल रऊफ फौतिन में शामिल आहिनि। डिप्टी कमिश्नर चवण त आख़िरी तारीख़ हुई रात जो सब मुलाजिम कम करे रहिया त लगे थो त साह मुंझण सां फौत थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट में रशीद सूमरो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। रशीद, छा मामलो आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, रात लेट नाइट आज आखिरी डेट हुई जेके फार्म उन्हनि खे क्लियर करणा हुया। उहे मुलाजिम जेके 4 कम करे रहिया हुया इलेक्शन कमीशन ऑफिस में, उते जनरेटर भी हली रहियो, उन सां गॾोगॾु हीटर भी हली रहियो हुयो। उहे रात जो कम कंदे कंदे जेको आहे त कंहिंखे ख़बर ई न लॻी। सुबुह जो जी मुलाजिम सफ़ाई करण पहुता आहिनि था, उते जेके 4 मुलाजिम जेके कम करे रहिया हुया त उहे जेके पुरअसरार नमूने फौत थियल हुया। जेके जंहिं कुर्सी ते वेठा हुया उते ई जेके उहे फौत थी विया। जॾहिं त जेके उहे लाश आहिनि उहे सिविल अस्पताल कंदकोट जेको आहे त मुंतकिल कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर पुणे ते मौजूद आहे, इलेक्शन डिस्ट्रिक्ट ऑफिसर पिणु मौजूद आहे। जेके फौत थियल आहिनि उनमें माजिद हुसैन खालदी डेटा एंट्री ऑफिसर आहे, जेको मुश्ताक अहमद मक्सी इलेक्शन कमीशन ऑफिसर, गुलाम फरीद डेटा एंट्री ऑफिसर, अब्दुल रऊफ सब असिस्टेंट जेको आहे त उहो जेके 4 जेके मुलाजिम अंदर कम करे रहिया हुए उहे 4 जेके उते पुरअसरार नमूने फौत थी विया। जॾहिं त डिप्टी कमिश्नर जो इहो चवणु आहे त असांखे ईअं लॻे थो त जेको जनरेटर हली रहियो हो ऐं हीटर हली रहियो उन सबब जेको आहे साह मुंझण सबब जॾहिं जेके 4 मुलाजिम जेके आहिनि इलेक्शन कमीशन जा फौत थी चुका आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर सिविल अस्पताल में पिणु मौजूद आहे, जॾहिं त इलेक्शन कमिश्नर ऑफिसर मौजूद आहे ऐं जेको आहे त हुनजी पोस्टमार्टम कई पई वञे। ऐं डिप्टी कमिश्नर जो इहो चवणु आहे त पोस्टमार्टम खां बाद जेको आहे त मालूम थी सघंदो त असल कारण छा आहे। जॾहिं त 4 जेके मुलाजिम हुया 4 जेके उते इलेक्शन कमीशन ऑफिस में फौत थी विया। सुबुह जो जॾहिं मुलाजिम पहुतो आहे सफ़ाई भरो त तॾहिं उन ॾिठो आहे त 4 मुलाजिम जेके उते फौत आहिनि। हिन वक़्तु सिविल अस्पताल में इमरजेंसी नाफ़िज़ आहे। वाक़े जो करणु अञा ताईं फाइनल जेकी आहे त तस्दीक न कई आहे। डिप्टी कमिश्नर जो इहो चवणु आहे त असांखे ईअं लॻे थो त जेको जनरेटर हली रहियो हो या जेको गैस जो चुल्हो हली रहियो हुयो थी सघे थो त साह मुंझण सबब जेके 4 मुलाजिम आहिनि इहे फौत थिया आहिनि। रशीद, इहो ॿुधाइजो त ऑफिस में केतिरा मुलाजिम मौजूद हुआ टोटल? टोटल इन ऑफिस में 4 मुलाजिम हुया जेके 4 कम करे रहिया हुया। इलेक्शन ऑफिसर, डेटा एंट्री ऑफिसर ऐं सब असिस्टेंट ऑफिसर 4 मुलाजिम हुया जेके 4 जेके उहे फौत थी विया आहिनि। जिन्हनि जी लाश जेके उहे सिविल अस्पताल आंदा हुया आहिनि। जी बड़ी मेहरबानी रशीद सूमरो तफ़सील ॾियण जे लाइ। इन हवाले सां डीसी कश्मीर कंदकोट अमीर अफजल असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम अमीर साहब। वालेकुम सलाम, अमीर फजल पे ॻाल्हायां। जी अमीर फजल साहब, ये 4 मुलाजिम फौत थी विया आहिनि, छा चवंदो इन हवाले सां? कल रात शदीद फोग जी वजह खां डिफरेंट जगहुनि ते हिते असां एडवाइजरी भी इशू कईसीं ऐं उन खां बाद में हर जगह ते पंहिंजा हर कंहिं सर्दी खां बचाव जा अरेंजमेंट कया हुया। इलेक्शन ऑफिस में अमलो जेको आहे उहो कमु करे रहियो हो, छो जो करे इलेक्शन जो प्रोसेस हली रहियो आहे ऐं असां वटि डिफरेंट रिपोर्ट्स जेके उहे जनरेट कनि थियूं। इहो स्टाफ जेको आहे उहो रेगुलरली उते ई पंहिंजो स्टे कंदा हुया इलेक्शन ऑफिस में ई। कल राति हुननि वटि जेको हीटर बि ऑन हुयो ऐं जेको आहे गॾो गॾु जेको उते नंढो जनरेटर बि लाइट जेको आहे उहा अदम मौजूदगी जी वजह सां ऑन हुयो, जंहिंखां बाद में उन्हनि जी सफोकेशन जे करे डेथ थी आहे लेट नाइट में। ऐं सुबुह जो जेॾी महिल असां वटि हिते सफ़ाई जो अमलो ऐं रेस्क्यू वञनि 2 वारा पहुता आहिनि त उन्हनि इहो रिपोर्ट कयो आहे त अंदरि डेड बॉडीज़ पयूं आहिनि, जंहिंखां बाद में असां पुलिस खे घुराए करे फर्दर कार्रवाई करणु शुरू कई आहे। हिन वक़्तु डेड बॉडीज़ असां सिविल हॉस्पिटल में मूव कराया आहिनि ऐं उते जेको आहे सो हेल्थ डिपार्टमेंट वारा जेके आहिनि पंहिंजी कार्रवाई कनि पिया, जंहिंखां बाद में डेड बॉडी जेके आहिनि उहे मूव कया वेंदा पंहिंजे हेडक्वार्टर्स ते जाते जाते या उते रिहाइशी आहिनि। इन्हनि में टोटल 4 स्टाफ हुया। हिकिड़ो असांजो इलेक्शन ऑफिसर हुयो ऐं उन सां गॾो गॾु 3 जेके आहिनि उहे ॿ असांजा डेटा असिस्टेंट हुया, डेटा एंट्री असिस्टेंट हुया ऐं हिकिड़ो असांजो जेको आहे उहो असिस्टेंट इलेक्शन ऑफिसर। वाक़ियो जेको आहे उहो प्योरली इतला जे मुताबिक़ जेको आहे गैस लीकेज जो नतीजो आहे
पर उनजे बावजूद जेका आहे डिस्ट्रिक्ट पुलिस जेका आहे उहा पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे पई। जीअं ई का इतला ईंदी या जीअं ई का अहिड़ी न्यूज़ ईंदी त असां ज़रूर तव्हां सां शेयर कंदासीं। आमिर साहब इहो ॿुधाइजो त केतिरा मुलाज़िम ऑफिस में उन टाइम मौजूदु हुआ ऐं जेके फोती आहिनि उहे कहिड़नि कहिड़नि शहरनि जा आहिनि? जेके जिन जी फोतगी थी आहे उन्हनि मां ॿिनि जो तालुक़ु जेको आहे उहो लाड़काना सां आहे ऐं हिकिड़े जो तालुक़ु जेको आहे उहो असांजे डिस्ट्रिक्ट कश्मीर बडाणी जे एरिया सां आहे ऐं हिकिड़ो जेको आहे उन्हनि मां स्टाफ मेंबर जेको आहे उहो असांजो नसीराबाद कंबर जो आहे। आमिर साहब इहो बि ॿुधाइजो हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे इन हवाले सां इलेक्शन प्रोसेस ते त को असर न पवंदो? असांजो इलेक्शन प्रोसेस तमामु स्मूथली हली रहियो आहे। इन ॻाल्हि जो तमामु घणो सदमो आहे असांजी सॼी टीम खे जेका डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिस में कमु करे पई या इलेक्शन सां सलाह जेका टीम आहे। बाक़ी इन जे हवाले सां असांजे इनशाला प्रोसेस ते कोई फ़र्क़ु न पवंदो ऐं असांजी जेका हिमत आहे उहा अञा ताईं क़ाइमु आहे। इनशाला असां इलेक्शन स्मूथली ते परफॉर्म कंदासीं। इन्हनि डेथ सां ज़रूर असांजा जेके आहिनि उहे जज़्बात तमामु घणा मुतासिर थिया आहिनि ऐं सभई असां जेके आहिनि उहे सोग जे आलम में आहिनि। इहो आमिर साहब इहो तव्हां चओ पिया त वाक़ियो गैस लीकेज सबबु पेश आयो आहे, छा ईअं ई आहे? इब्तिदाई इतलाह जे मुताबिक़ जेका टीम्स हुते विया आहिनि रेस्क्यू 122 जा पुलिस जी जेका रिपोर्ट आहे उनमें गैस सफोकेशन जे करे था अचनि पिया। फर्दर इन्वेस्टिगेशन हले थी पई। उनजे अगेंस्ट जेकॾहिं काई अहिड़ी रिपोर्ट अचे थी पई पुलिस रिपोर्ट साम्हूं अचण ॾियो, उन खां बाद में असां पर्चा तव्हांखे ॾींदासीं। आमिर साहब इहो ॿुधायो त जेके फौत थी विया आहिनि उन्हनि जो पोस्टमार्टम कहिड़े वक़्तु थींदो? उनजे पोस्टमार्टम जी कार्रवाई हली रही आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में, सिविल हॉस्पिटल में। हिन वक़्तु हुते DHO कश्मीर जी निगरानी में जेका मेडिकल ऑफिसर जेके आहिनि उहे पंहिंजी कार्रवाई कनि पिया। आमिर साहब जेके फौत थी विया आहिनि उन्हनि जी जिस्म ते हिकु तशद्दुद वग़ैरह जा त निशान आहिनि? अञा ताईं काई अहिड़ी रिपोर्ट पोस्टमार्टम जी न आई आहे। इन करे असां इहा इतलाह ॾियणु जेको आहे या अहिड़े क़िस्म जी जेका काई इतलाह जेका आहे उहा बिफोर टाइम। वॾी महिरबानी अमीर फज़ल साहब। नाज़रीन अमीर फज़ल DC कश्मीर असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हुआ। मूंखे ॿुधायूं पिया त कंदकोट ज़िले काउंसिल में इलेक्शन कमीशन जा 4 मुलाज़िम पुरस्कार नमूने फौत थी विया आहिनि। डेटा एंट्री ऑफिसर माजिद हुसैन खालदी, मुश्ताक अहमद मक्सी, डेटा एंट्री ऑफिसर गुलाम फरीद ऐं सब असिस्टेंट अब्दुल रऊफ़ फौतुनि में शामिल आहिनि। डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त आख़िरी तारीख़ हुई, राति जो सभु मुलाज़िम कमु करे रहिया हुआ त लॻे थो त साह ॿुसाजण सबबु मुलाज़िम फौत थिया आहिनि। हुन वधीक चयो आहे त लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि जिन पोस्टमार्टम जारी आहे।